अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरा वस्सलातु वस्सलामु अला नबीना बशीरम व नज़ीरा। इस्लामी साल जो 8हों महीनो जेको शाबान आहे, जेको ॿिन भलारनि महीननि जो पाड़ेसिरी आहे। हिन जे अॻियां शहर हराम आहे, पोयां शहर सियाम आहे, अॻियां हुरमत वारो महीनो रजब आहे, त पोयां रोज़नि वारो महीनो रमज़ान आहे। शाबान भलाइनि ऐं बरकतनि वारो महीनो आहे। शाबान तौबा जी क़बूलियत जो महीनो आहे। ही उहो महीनो आहे जंहिंमें माण्हुनि जा अमल अल्लाह जी बारगाह तरफ़ खयां वेंदा आहिनि। शाबान इबादत ऐं अताअत ऐं नेकी ऐं तक़वा जो महीनो आहे। हिन माह में हिक रात अहिड़ी आहे जेका लिख पढ़ जी रात आहे, जंहिंमें माण्हुनि जूं तक़दीरूं लिखियूं वञनि थियूं, मौत फौत जा फ़ैसला लिखिया वञनि था। शाबान लफ़्ज़ शुअब मां वरितल आहे। शुअब जी माना आहे घाटी या पहाड़ी या लक। ही माह बि ख़ैर ऐं बरकत जी घाटी लंघाए थो, उन करे हिन खे शाबान चवंदा आहिनि। राफ़िया रिवायत आंदी आहे त शाबान खे शाबान हिन करे चयो वञे थो जो जेको हिन महीने में रोज़ेदार आहे उन खे ख़ैर कसीर हासिल थिए, ताजो उन खे जन्नत में दाख़िल करे थो। अरबी ॿोली जे किताब लिसानुल अरब में आहे त शाबान इस्म लिल शहर सुम्मिय बिज़ालिका लितशअ्बुहिम फीहि ऐ तफ़र्रुक़िहिम फी तलबिल मियाह। शाबान महीने जो नालो आहे। उन खे शाबान इन करे चयो वियो आहे जो इहे इन महीने में पाणीअ लाइ टिड़ पखड़ थी वेंदा हुआ। शाबान लफ़्ज़ में 5 अखर आहिनि। पहिरियों शीन आहे शरफ़ ऐं शराफ़त। नंबर ॿियों ऐन आहे उलू ऐं इनायत। नंबर टियों बे आहे बिर ऐं बरकत। नंबर चौथों अलिफ आहे उल्फत। नंबर 5 नून आहे नुज़हत ऐं नूरानियत। हिन मुबारक माह में हिक अज़मत वारी रात आहे जंहिंमें सारे साल जूं तक़दीरूं लिखियूं वेंदियूं आहिनि। लखें मोमिननि खे जहन्नुम खां आज़ादु कयो वेंदो आहे। उन रात खे लैलतुल बरात या शब बरात चवंदा आहिनि। सुभान अल्लाह।